दादा अॼु सिंध एक्शन कमेटी जे सॾ ते ही एहतजाज थी रहियो आहे ऐं इहो असांजो क़ौमी सॾ आहे, असांजो क़ौमी मार्च आहे। ऐं असांखे ख़बर पई आहे त काफ़ी जायुनि ते सियासी कारकुननि खे काफ़िलनि खे रोकियो वियो आहे। इहा सिंध हुकूमत जी, सिंध पुलिस जी जेका आपेशाही आहे, इन जी मां सख़्तु मज़म्मत कयां थो। ऐं असां इहा वाज़े ॻाल्हि चऊं था त सिंध जे अंदरि सवाल ईंदो वजूद जो त सिंध में को सियासी तंज़ीमी फ़र्क़ु न आहे। सॼी सिंध जा माण्हू गॾु आहिनि ऐं हे त सिंध रुॻो तव्हांखे इतलाह ॾिनो आहे त जेकॾहिं तव्हां हिन ॾिस में वाक़ई को क़दम खयो त सॼी सिंध जा सभु बाशऊर माण्हू पंहिंजा घर छॾे एहतजाज में हूंदा ऐं हे निज़ाम बिल्कुलु जेको अॻे ई न पियो हले उहो तव्हां ॾिसंदव त इहो तव्हांजे माण्हुनि जे पेरनि में पियो हूंदो। मां इन कल्ह अवामी तहरीक दोस्तनि खे लाड़काणे में रोकियो वियो, गिरफ़्तार कयो वियो। अॼु बि सिंध मां जेके काफ़िला अचनि पिया रोकनि था, इहा सख़्तु क़ाबिल मुज़म्मत रवश आहे ऐं इहा बेवकूफ़ी बि आहे। तव्हां सिंध जे लखे माण्हुनि खे रोके कीअं सघंदव? सिंध जो माण्हू जेॾो चिड़ियल आहे, जेॾो मज़ाइमती मूड में आहे, मजमूई तरह हिन बातिल निज़ाम जे करे उन में तव्हां अहिड़नि हसास मामलनि खे छेड़ींदव त सिंध जा किरोड़े माण्हू ॿाहिरि निकिरी ईंदा ऐं हुकूमतुनि जी औकात ई कोन्हे त को रोके सघंदा माण्हुनि खे। ॾिसो, इहा त हिकिड़ी बकवास आहे त को मतलूक आहे। सिंध हिकिड़ो वतन आहे जेको हज़ारे सालनि खां मौजूदु रहियो आहे। पाकिस्तान न हो त बि मौजूदु आहे, अॼु बि मौजूदु आहे, हमेशह मौजूदु रहंदो। इन करे छाजो मतलूक आहे? इहा बकवास MQM वारा कनि को ॿियो करे, इहा बकवास आहे। सिंध पाकिस्तान में शामिल थी हिकिड़े ख़ुदमुख़्तार वतन तौर, आइनी वहदत तौर, इन करे उन जी तारीख़ी वतनी हैसियत ऐं उन जी ख़ुदमुख़्तार आइनी हैसियत सां जेको हथु रांदि कंदो उनखे किरोड़े सिंध जा माण्हू गॾिजी मज़ामत करे मोह ॾींदा। सॼी सिंध सरापा एहतजाज आहे त सिंध वतन आहे ऐं असां कॾहिं बि पंहिंजी माउ धरती ते कंहिं बि क़िस्म जो वार थियणु न ॾींदासीं। मुतफ़िक़ सॼे सिंध जे बचे ऐं जवाननि जो इहो ई मुतालबो आहे, हुकुमरान होश खां कमु वठनि। अॼोको ही मार्च सिंध सां मोहबत कंदड़, सिंध सां जा आशिक़ जेके आहिनि उहे बग़ैर पार्टी फ़र्क़नि जे सभु शामिल थिया आहिनि ऐं ही वहदत सिंध मार्च अवामी रेफरेंडम हूंदो। अॼु लखे माण्हू सिंध सां मोहबत कंदड़ गॾिजी ऐं हुकुमराननि खे ॿुधाईंदा त सिंध तारीख़ी वतन आहे ऐं असां पाकिस्तान में हिकु मुआदे तहत शामिल थियासीं। उन करे अहिड़ा जबरी फ़ैसिला न कयो जीअं माज़ी में तव्हां गैर क़ानूनी केनाल कढी सिंधू दरिया सुकाइण जी कोशिशि कई आहे, तव्हां असेंबलियुनि मां नाणो खसण जी कोशिशि कई आहे। अॼु तव्हां सिंध खे टुकड़ा टुकड़ा कंदो त सिंध जा माण्हू इहो क़बूल न कंदा। पर सिंध जा लखे माण्हू बावजूदि रुकावटूं थियूं आहिनि, सभई कारकुन गिरफ़्तार थिया आहिनि, थाणा भरिया विया आहिनि, पर उन जे बावजूदि बि सिंध जा आशिक़ समूह रुकावटूं टोड़े हिते गॾु थिया आहिनि। कमेटी सिंध जे हिन रैली में अवामी तहरीकुनि जी सपोर्ट कई आहे, हिमायत कई आहे, अॼु असीं शामिल थिया आहियूं। असीं सम्झूं था त सॼी सिंध जो मसइलो आहे। बुनियादी तौर ते ई सिंध जे वसीलनि जे फुलट ते हिकिड़ी जंगाण आहे। उन जी इस्टेब्लिशमेंट पीपल्स पार्टी सां, नवाज़ शरीफ़ सां ऐं इक़्तिदार पार्टियुनि सां गॾिजी करे हिकिड़ी प्लानिंग कई आहे त सिंध जे माण्हुनि खे विराइजे कीअं, उनजा वसीला फुलट कीअं कजनि, असांजो लिथियम कीअं फुरिजे, असांजो कारूंजर कीअं फुरनि, असांजो खीरथर कीअं फुरनि, असांजो लखे एकड़ ज़मीनूं फुलट कीअं कनि। इन्हनि जे लाइ 6 कैनाल स्ट्रेटेजिक ठाहिण जी प्लानिंग कई। सिंध जे माण्हू अॻु में जेको विढ़ो गुज़िरियल साल ऐं उनखां अॻे साल उनजे करे ही मजबूर थिया। हाणे ही सम्झंदा सिंध खे असीं विराईंदासीं, असीं कामयाबु थींदासीं। उन विराइण जे लाइ ही मैदान ते बाबा कराची खे विरायूं, नंगर खे विरायूं, हिननि खे विरायूं। जीअं बायोफ्रिकेट थी वञे सिंध जो कलेक्टिव आवाज़ आहे, उहो कलेक्टिव आवाज़ न अची सघंदे। सिंधी माण्हू इन साज़िश खे सम्झे थो। सिंध अञा विढ़ो न आहे। सिंध जा थोरा माण्हू निकिता आहिनि, सिंध लखे माण्हू आहिनि। केतिरनि माण्हुनि खे तव्हां गिरफ़्तार कंदा, केतिरनि माण्हुनि खे तव्हां केस कंदा। 7 करोड़ सिंधी माण्हू उथिया, हिकिड़नि खे गिरफ़्तार कंदा, ॿिया ईंदा, ॿियनि खे गिरफ़्तार कंदा, टिया ईंदा, टियनि खे गिरफ़्तार कंदा, चौथा ईंदा। अञा माण्हू उथिया किथे न, वापारी उथिया किथे न, फ़नकार किथे उथिया आहिनि, राजनि जा राज स्कूलूं किथे उथियूं आहिनि, ॿार किथे उथिया आहिनि, नंढड़ियूं किथे उथियूं आहिनि, असांजूं भेणूं किथे उथियूं आहिनि। हीअ सभु जूं सभु जॾहिं उथंदियूं हिननि खे असीं शिकस्त ॾींदासीं। हज़ारनि सालनि जी तारीख़ में हीअ असांखे इमानत